सिंधी ऑफिशियल टीवी में अवां सभिनी सजणनि खे भलीकार। सिंधी फिल्म जे हवाले सां अॼुकल्ह सिंधू जी गूंज नाले फिल्म जो ज़िक्र वरी दिलचस्पी सां थी रहियो आहे। मुख़्तलिफ़ कहाणियूं ऐं तबसरा सोशल मीडिया ते गर्दिश करे रहिया आहिनि ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में इंडस एकोज़ या सिंधू जी गूंज नाले हिकु फीचर फिल्म स्क्रीन कई पई वञे। फिल्म जे उनवान मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन में सिंधु दरिया ऐं उन सां जुड़ियल मसइलनि या दास्ताननि खे मरकज़ी मौज़ू बणायो वियो हूंदो। असांजी शानदार सिंधु दरिया ते मबनी केस ऐं कहाणियूं यकीनन हिकु वॾी तकलीकी कामयाबी जो सबबु बणिजी सघनि थियूं। उमेद आहे त हीअ फिल्म जल्द ई असांजे मुल्की सिनेमाउनि ते पिणु पेश थींदी। हाणे सुवालु इहो आहे त जेकॾहिं असीं शार्ट फिल्मनि ते कमु करण जो आगाज़ कयूं त फंडिंग लाइ कहिड़नि बैन अल-अक़वामी इदारनि सां राब्तो करे सघूं था ऐं उहो राब्तो कहिड़ी तरह मुमकिन बणिजी सघे थो। उनखां सवाइ इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्स ऐं मुक़ाबलनि ताईं रसाई हासिलु करण लाइ कहिड़ा क़दम खणजनि। हिते हिकु ॻणती जो ॻाल्हि इहा आहे त केतिरा ई अहिड़ा दोस्त जेके उन्हनि इदारनि ताईं पहुच रखनि था आमतौर ॿियनि खे मालूमात ॾियण या रहनुमाई करण खां लवाइनि था। हीअ ॻाल्हि आउं पंहिंजे ज़ाती तजुर्बे जे बुनियाद ते करे रहियो आहियां। हूंदे बि असांखे गॾिजी हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहिणु घुरिजे जिते अहिड़ी नोयत जी रहनुमाई ऐं सहकार मुहैया कयो वञे जीअं सिंधी फिल्मनि खे आलमी सतह ते वधीक असराइती नुमाइंदगी मिली सघे।